दोस्तों वाइल्ड वेंचर में असां हिते आया आहियूं, असां घुमूं था पिया। मां दबलो आहियां, मां चपरां बि आई आहे, ओॾे तड़ थी करे पई। असां हिते आया आहियूं, हिते जेको आहे सो घुमूं था पिया वाइल्ड वेंचर में। ऐं हिते ज़बरदस्त ख़ूबसूरत जेको आहे वाइल्ड वेंचर आहे, उन में असां घुमूं था पिया। ऐं तव्हां बि हिते अचो ऐं तड़ कयो ऐं स्विमिंग पूल में हिते वॾा बाबा अॼु दबले इंजॉय आहे। पर हे नकुली आहे, हे डिजाए छॾियईं। हे त नकुली आहे शेर, सौ सिधो नकुली शेर आहे। राति अथव असांखे डिजायो था। हे ॾिसो सौ सिधो नकुली शेर आहे। हथ बि असां अंदरि लॻाए सघूं था शेर जे हथ में, हथ बि ऐं ईअं मुंडी ॻणी सघूं था। हे ॾिसो सफ़ा मां डिॼी वियुमि बाबा, असुली ॼण मूंखे लॻे पियो। भॼो बाबा जाइ असुली में न थी वञे। हे तो गेट आहे हिनजो, हे वॾो गेट आहे, हे वाइल्ड वेंचर जो गेट आहे बाबा। हितां असां आया हुआसीं क्रॉस थी करे। हाणे बाबा वञूं था पिया। हिते फुटबॉल जो खिलाड़ी बि वेठो आहे हिकिड़ो बाबा। हा वाह ख़ैर आहे। हिते असां जेको आहे सो वाइल्ड वेंचर में आया आहियूं। हिते असां घुमूं था पिया। हिते वॾा हट ठहियल आहिनि बाबा। हे ॾिसो बाबा, हे ॾिसो, हे ॾिसो। हे बाबा बाबा तड़ वाली जगह किधर है बाबा? हमारे को स्विमिंग पूल करना है। स्विमिंग पूल वहाँ पे है सीधा। आगे आगे इधर इधर जाएंगे, हमारा स्विमिंग पूल करना है, हम उधर जाएंगे। हाँ बाबा स्विमिंग पूल करना है हमारे को। वाइल्ड वेंचर में आया हूँ। हिते वॾी माना जेको आहे से हिते वरी स्लाइडिंग गेम बि आहिनि ऐं हिते स्विमिंग पूल बि ॾाढा आहिनि वॾा बाबा। हे स्विमिंग पूल बाबा, हे ॾिसो बाबा, हे स्विमिंग पूल आहिनि। हे वरी हलनि था पिया पाणी वारा, हे बाल्टियूं बाल्टियूं बाबा, हे बाल्टियूं घुमनि थियूं ॾिसो। जिन हाल छा आहे, पाणी पाण छलाए थो, इहो पाणी छलाए थो पाण। मामा खे ॿुधाई न भा, हे पाणी पाण छलाए थो। मूं सम्झो ही कंहिंजो सामान विसरी वियो आहे, पर ही त कचिरे जो डॿो हुयो। To the left, to the right. To the left, to the right. मां पार्क में घुमी रहियो हुउसि त साम्हूं ई मुंहिंजो दोस्त वहीद सियाल मिली वियो। माता के भाई घर मिला है। अस्सलाम वालेकुम।
सांग भाभी क्या हो खरा है क्या हो अरे वाह यार हे तर दोस्त प्यारो बाबा अचो बाबा अचो असांजो दोस्त आहे बि हे बि असांजो असे प्यारो दोस्त ई नंढो दबलो थी हे बि अचो बाबा अचो सलाम अलैकुम बाबा सलाम अलैकुम दोस्त अचो बाबा अचो बिलो बाबा बिलो हे दोस्त असांजा हे दोस्त बाबा हे पाठी हे डोरा हे बाबा हे बबली रहती बाबा हे भी थी बाबा हे असांजी प्यारी थी हे थी एंजॉय कंदासीं बाबा एंजॉय कंदासीं असां एंजॉय बाबा हिकिड़ो मिंट बाबा बीहो बाबा तव्हां केरु हो पाकिस्तानी हो बाबा असां बि सचा पाकिस्तानी हो पाकिस्तान जिंदाबाद अचो बाबा भॼो बाबा घर बैठिया जाओ नहीं मैं दबलाओं में कभी नहीं किया है मैंने नहीं मैं नहीं जाऊँगा अम्मा को नहीं बुलाओ अम्मा को बुलाओ जाओ अम्मा चपरा मामा आई बेटे भाई मैं नहीं आऊँगा भाई अम्मा नहीं भाई नहीं भाई अम्मा ना बा के चढ़ दो मां मरी वञा पोइ अम्मा चपरा मुंहिंजे लाइ रोईंदी मां न चढ़ंदुमि बा असां भाई हितो था चढ़ूं हितो ई वॾी स्लाइडिंग ते मूंखे ॾाढो भउ पियो थिए तॾहिं मां ॿारनि जी स्लाइडिंग ते वञी करे इंजॉय कयो छो जो मां बि ॿार आहियां न दबलो आहे दबलो
जंहिं नौजवान वाटर पार्क ठारायो आहे उन सां वेही सियाल मुलाक़ात कराई। हीअ आहे हिन पार्क जो मालिक साहिर कलमती साहब। दोस्तों जेको आहे सो हाणे हलूं था पिया माना उमेद आहे तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो। दोस्तों कराची टूल प्लाज़ा जी भरिसां बकाई हॉस्पिटल जे बिल्कुलु पुठियां सिर्फ़ु 2 किलोमीटर जे फ़ासिले ते कराची जो बहितरीनु वाटर पार्क आहे वाइल्ड वेंचर कराची में मौजूदु आहे। अची दोस्तों इंजॉय कयो, मां त ॾाढो इंजॉय कयो आहे यार दबले। तो जेकर तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। महिरबानी।